ومغانم كثيرة يأخذونها وكان الله عزيزا حكيما. وعدكم الله مغانم كثيرة تأخذونها وعجل لكم هذه وكف أيدي الناس عنكم ولتكون آية للمؤمنين ويهديكم صراطا مستقيما وأخرى لم تقدروا عليها قد أحاط الله بها وكان الله على كل شيء قديرا. ولو قاتلكم الذين كفروا لولوا الأدبار ثم لا يجدون وليا ولا نصيرا. سنة الله التي قد خلت من قبل ولن تجد لسنة الله تبديلا. صدق الله مولانا العظيم. اللهم صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ की आयतों में तिलावत करीबन इन आयतन में जे वाक़े की तरफ इशारो है वो वाक़ो सुलह हुदैबिया के नाले से मशहूर है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुन जा सहाबी सगोरा हिजरत करे मक्को शरीफ छॾे मदीने में अची आबाद थिया। काफ़ी साल गुज़री विया। सहाबियुनि खे पंहिंजो अबाणो वतन माइकाणो वतन हर वक़्तु यादि हूंदो हो, छो त ॼाया हुते न पिनिया हुते वॾा हुते थिया, मिठी माइटी हुते रिश्तेदारियूं अज़ाबतूं रात जो ओड़ो पाड़ो सॼो मके में हो। इन करे मको उन्हनि खे विसरंदो ई कोन। दुआऊं जा घुरंदा हुआ त अहिड़ो को मौक़ो को वच मिले त मक्के शरीफ़ वञूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब ॾिठो त आऊं पंहिंजी जमात सगोरी सूदो मक्के वियो आहियां, उमिरो मूं कयो आहे, मथा बि असां पूराया आहिनि, जानवर बि ज़बह कया आहिनि। इहो पाण सगोरनि ॾिठो ख़्वाब। ख़्वाब जो ज़िक्र जॾहिं अल्लाह जे रसूल जमात सां कयो त जमात खे यकीन थी वियो त नबी जो ख़्वाब सचो हूंदो। जो उहे ॾींहं आया जो असीं मके वेंदासीं। ख़ैर रमज़ान गुज़रियो। शवाल जे महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त जंहिंखे मूं सां गॾु उमिरो करणो हुजे सो तयारु थी। जमात सगोरी तयारु थी। ज़ुल्क़ादा जे महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 या 1500 सहाबी पाण सां गॾु वठी कुर्बानी जा ढोर बि पाण सां गॾु पाऊं मके मदीने मां निकिता। अची मके शरीफ़ के जॾहिं वेझा पहुता तक़रीबन मके शरीफ़ खां उतरीअ ऐं उलहंदी कुंड ते 20 किलोमीटर परे हिकु वारियासो मैदान आहे।
पर